सरदार ही क्या जो लाश है सरदार इनके कंहिं क़त्ल कयो आहे। सरदार यही जुल्म कंहिं कयो आहे, हिनखे कंहिं क़त्ल कयो आहे, छो त कोहर कचे त शींहं जो हां फाड़े विझे। ही कर वॾेरे साबिर खान ऐं उनजे भाउ जफर खान कयो आहे। ओए साबिर खान ऐं जाफर खान जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो, आख़िरी ॾींहुं, छो त बचूअ जे हथियार में विधल गोली कॾहिं बि ख़ाली न आहे भई, कॾहिं बि न। अॼु बचू हुनजी रत सां रांदि कंदो, रत सां। न बचू न, पहिरियों यार जे दफ़न ऐं कफ़न जो बंदोबस्तु कयूं, पोइ पलांद, छो त पलांद पुराणा न आहिनि थींदा पुराणा। सरदार न न, पहिरियों पलांद पोइ तॾो पोइ असीं यार जो लाश पेड़ में नथा रोले सघूं बशू, नथा रोले सघूं बशू। सरदार सही थो चवे, पहिरियां हिन जे लाश खे दफ़नायूं, पोइ हली दुश्मननि में टाकोड़ा विझंदासीं, छो त कोहर कचे त शींहं जो हां फाड़े विझे। ठीक है अलीगर, ठीक है। छे पर ख़बर जाफर खान ज़मीन ते वयो या न? भोतार साईं, नंढो भोतार त सवेर को ज़मीनुनि ते वियल आहे, पर छा मुंशी तूं कुझु मुंझल पियो लॻे? न भोतार, मां मुंझल त कोन आहियां, पर भोतार जाफर खान कम ई अहिड़ो कयो आहे जो मुंझाए विधो। अहिड़ो कहिड़ो कमु थियो आहे मुंशी जो तूं परेशान थियो आहे? वॾा साईं, जाफर खान दिलावर धाड़ेल जो साथी मारे विधो। छा? हाँ साईं वॾा, दिलावर खान जो साथी मोटरसाइकिल ते बीठो, जाफर खान हुनखे सुञाणे वरितो, पोयों ठका गोली कराईंसि। मुंशी इहो कमु त ॾाढो ख़राबु थियो, पर हाणे जाफर खान किथे आहे? थी सघे थो त जाफर खान अंदरि हवेली में हुजे। ठीकु आहे, मां जाफर खान सां मिली थो वठां, ऐं हा मतां दिलावर खान वारा का जवाबी कार्रवाई कनि। तूं ॻोठ जे चौधारी ऐं ख़ासि करे हिन हवेली ऐं ओताक जे चौधारी पंहिंजा माण्हू बीहारे छॾ। हाज़िर भोतार साईं, तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो, इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे, मां पाण कंदुसि। हाणे ईंदो प्लान जो असुल मज़ो। अॼु राति साबराबाद में मौत जो नंगो नाच कराईंदासीं, हर पासे रक्स हूंदो मौत जो।
सरदार सिर्फ तव्हां पहचान जो बाक़ी बछुआ जे हथियार में विधल गोली कॾहिं बि खाली न आहे वई कॾहिं बि खाली। मुंहिंजो रत थो टहिके सरदार ऐं मुंहिंजा हथ पंहिंजे दोस्त जी पलांद करण लाइ आता आहिनि। छो तली गोर कचे त शींहं जो हाँ फोड़े विझे। ए घिटी कहंदे प्यू दी नहीं, ए घिटी मेरे दिल भरदी है। ओ देसी जे राहो सा पया आसा वैसा। कहंदे प्यू दी नहीं, ए घिटी। अरे फटा ओ फटा अरे हेडे आड़े हेडे ने बीमारी की छाती कमदार है छा रहा कुछ। अरे तू हिते असांजी घिटन में छा थो करी? तेको खबर नहीं है ए घिटी मेरे प्यू दी है। खबर आ कमदार वादन में कम हुयो तॾहिं आयमि न त मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां तव्हांजी घिटी में अचां तकड़ में। अरे हेडे वरी मुझे बाबे के तो विच में आणी आंदुस तो मां न कमदार तकड़ में। अरे मुंहिंजो त पिया मां खणी जाने भी फेरायसि तुंहिंजो छा? ओ भले को आई बाबा आई घोड़ा ओ धक्के आई फुरड़ी आई घोड़ा ओ कमदार केड़े पीर के मरींदो आ उन जी ड्रोई दे वरदा मुझे बाबे जे नालो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। अदा वॾा अदा साईं वॾा साईं चमचागिरी करे करे ही ज़बानी बची पई आहे। दिलावर ख़ान जा माण्हू हिन ॻोठ ते हमिलो ज़रूर कंदा ऐं तव्हां दिलावर ख़ान जा साथी मारींदा जीअं दिलावर ख़ान जो रुख ॿिए तरफ़ मुड़ी वञे ऐं असां बच वठी इन अदा साईं खे हमेशा हमेशा जे लाइ अल्लाह जी राह में ज़िंदा करे छॾिजे। शाबाश 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 मुंहिंजा भाइरो शाबाश। सलाम आहे तव्हांजी सोच। मूं तव्हां लाइ छा न कयो मूं तव्हां लाइ। तव्हांखे कॾहिं पंहिंजो माटेलो भाउ न सम्झुमि कॾहिं बि तव्हांखे पंहिंजो माटेलो भाउ। पंहिंजे भात जो गिरहं बि तव्हांखे कढी ॾिनो, पोइ बि तव्हां मूंखे इहो सिलो ॾिनो। तव्हां त पंहिंजी समूरी मिल्कियत अयाशियुनि में विञाए छॾियो, बर्बाद करे छॾियो पाण खे। पर पोइ बि मां तव्हांखे पंहिंजो भाउ सम्झी तव्हांखे सहारो ॾिनुमि, पंहिंजे जीअ में तव्हांखे चाहियूं ॾिनमि। तव्हां त मुंहिंजे घर में वेठल नांग निकितव, नांग। ए काश मूंखे इहा ख़बर हुजे हा त इहा ग़लती न कयां
ऐं अॼु मां इहो ऐलान थो कयां त मां तव्हांखे पंहिंजी मिल्कियत मां बेदख़ल थो कयां। अॼु खां पोइ तव्हांजो मूंसां को बि वास्तो न आहे। निकिरी वञो हितां। तूं चयो यानी इहो सभु कुझु थी वियो? हाँ? अॼु हिन हवेलीअ मां असां न पर तुंहिंजो जनाज़ो वेंदो, जनाज़ो। इहो ॾींहुं ॾिसण लाइ असां ॾाढो इंतज़ारु कयो। वाकई मुंहिंजा भाइरो, वाकई मूं नांग पाण वटि पाले वॾी ग़लती कई। तूं वॾी ग़लती कई, पर असां अहिड़ी ग़लती कान कंदासीं। हा, मौत तुंहिंजो मुक़दर बणिजी चुको आहे। अॼु इहा तारीख़ दोहराइबी, जंहिं तारीख़ में भाउ खे क़त्ल कयो। ही दुनिया गवाह आहे। ऐं जेसीं ताईं दुनिया आहे एसीं ताईं इहे क़त्ल थींदा रहंदा। इहो को आख़िरी क़त्ल न आहे। इहो को आख़िरी क़त्ल न आहे। अॼु तारीख़ में हिकिड़ो वर्क ॿियो बि लिखूं था। जाफर खान तो ज़ुल्म वारी राह वरती, ज़ुल्म कई। मूं साबिर खान सब्र कयो। मुंहिंजो सब्र तोखे कोन छॾींदो। सॼे ॻोठ में इहो हलाइणो आहे त अदा साबिर खे दिलावर जे टोले एवज़ में क़त्ल कयो आहे। बाक़ी अदा तो त हिकु तीर सां ॿ शिकार करे ॾेखारिया आहिनि, 2 शिकार। हिकु तीर सां 2 शिकार न 3 कया। हाणे इहा मिल्कियत हाणे सिर्फ़ असांजी आहे, सिर्फ़ असांजी। बचुआ जे हथियार में बदल गोली कॾहिं बि खाली न आहे। वही सरदार तो हिनखे मारियो आहे, तो धोखो कयो आहे सरदार, धोखो। खामोश!
बच्चो तोखे शायद खबर ना है कोर कचकोड़ करे तो शींह जो हाँ फाड़े विछे ना जी गोर ना मुझो मौत बशू जी गोली में लिखियो डरी वन मुझे अकिनो गया पशु डरी वन आए मुखे खुशी थी आए तो मुझो मौत मुझे साथी जैसा जो आए पर अफसोस जो पशु सरदार की लालच में अची गोली हलाया ना 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 मां नया गद्दार न मुखे सरदारी जी लालच आहे मुखे सरदारी जे नाले को नफरत आहे नफरत मां चवे तो बकवास बंद कर गद्दार के गद्दार न चऊं छा चऊं अरे बेमुरवत तू उन ते गोली हलाई आ जिंजा थोरा असां पंहिंजी जान जो रत बहाए बि लाहे नथा सघूं कंहिं जाफ़र खान जहिड़े ज़ालिम खां असांखे निजात ॾियारी अरे पशु हेफ़ थई रे हेफ़ थई अली गोहर इन गद्दार के चो तो मुझो दम परवाज सां गावन इतना हलियो वञे डरी वन पशु डरी वन ठीक आहे मां वञा तो मां पर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो अॼु खां पोइ तव्हां जा मोचो रस्ता हमेशा जे लाइ अलॻि आहिनि अलॻि छो त बचूअ जे हथियार में विथल गोली कॾहिं बि खाली न आहे वई कॾहिं बि खाली न आहे वई पशु हाणे वन अॼु जेकॾहिं सरदार न रोकी हा न त तुंहिंजो लाश दरिया बादशाह जे मच्छियुनि खे खारायां हा अली गोहर निकलण वारी कर निकलना सरदार बत्तों के अकेलो छड़े ने वञा सरदार छा ॻाल्हि आहे बाबा ॾाढा परेशान आहियो न न पुट अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे बाबा साईं अदा सही पियो चए का ॻाल्हि ज़रूर आहे इहा ॻाल्हि तव्हांखे कीअं ॿुधायां त जाफ़र खान वारनि भोतार साबिर अली खे क़तल करे छॾियो अगरि इहा ख़बर जाफ़र खान वारनि खे पइजी वई त उहे असां सभिनी खे माराए छॾींदा बाबा अहिड़ी कहिड़ी परेशानी आहे जो तव्हां सख़्तीअ में अची विया हाँ आयो आयो खैर आहे मास्तर चाचा मुंशी रात ढाले ने हमलो करे अरे साबिर खान के कत्ल करे छे अस्तर ही तू छा थो चवी आज के मां सच तो चवां चाचा तव्हां के रहे सो बुरायो आहे आज का पुट तू हिते घर हुजे त मां राई सां वटा थी थो अचां जी बाबा हलो दा मास्तर छा ॻाल्हि आहे वॾा कहिड़े कारे समुंड में घुमाई खेरल सोचा तो सरदार दिलावर खे मारे ॾाढो ग़लति कयो हाणे पछतायो था न वॾा तव्हांखे अलाए छा थी वेंदो आहे सफ़ा जज़्बाती था थी वञो तव्हांजा जज़्बाती फ़ैसिला
कावड़ वारा कम असांखे मुसीबत में विझी छॾनि था। न गोलियूं आहिनि न पैसो, कुझु ॾींहं गुज़ारो कीअं कयूं? जानू सच थो चए वॾा, को शिकार करणो पवंदो। हा वॾा, थेला बारूद था घुरनि। चमन अॼु ई धमाको था कयूं, अॼु ई धमाको। ॾिसूं था त व्याज जो माल कंहिं जमा कयो आहे। ऐं हराम जे माल में हिकु हिसो असांजो ऐं ॿियो हिसो डॉक्टरनि जो हूंदो आहे, सम्झ? वॾा वेठे शींहं बि बुख मरी आहे। वॾा जीअण लाइ कुझु त करिणो पवंदो न। जेको थियणो हो सो त थी वियो, हाणे सोचो त छा थींदो। केरल बाक़ी तव्हांखे त ख़बर आहे त पछुआ जे हथियार में विधल गोली कॾहिं बि खाली नाहे वई, कॾहिं बि खाली नाहे वई। नाज़ो पानी तो दीजिए। जी अदा। सरदार जे मुंह खां पोइ जाइ बि खाइण पइजी। हाली गोर हीअ जाइ हाणे खतरे खां खाली न आहे। तूं सही थो चवीं। हाणे हीअ जॻह रहण जे क़ाबिल नाहे रही, छो त पशु कंहिं वक़्त बि मुखबिरी करे असांखे माराए सघे थो। भाऊ अली गोहर, ॿियो त हाणे असां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो कयो अथव? अॼु खां पोइ तूं असांजो सरदार आहीं। उन लाइ मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। तुंहिंजो हर शर्त असांजे अखियुनि ते। कंहिं बि मज़लूम ते ज़ुल्म न कंदासीं ऐं कंहिं बि ज़ालिम खे हिन धरतीअ ते रहण कोन ॾींदासीं। खातली गोर कचे त शींहं जो हां फाड़े विझे। शींहं जो हां। मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार हुजे। मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार हुजे। बेड़ा बदमाश मरी वियासीं। छा आहे साहब? लाइसेंस अथई? साहब कहिड़ो मां पिजारो साण तकड़ में। गधा खे तूं घटि थो सम्झी, एजारे खां बि वधीक आहे। साहब वधीक त तव्हां तकड़ में चोरी थो करे रे? हाँ न साहब, अल्लाह जो कसम मां चोर न आहियां। काॾे वेंदे? नेट वारे में ईंदे? सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ई कोने को, कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो को निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सोइप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे।
हाँ साईं जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेस्टोरेंट जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313856268 सिंधीअ में ॿुधायांव 31318562682 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही दुकान में वठी अच जाए दुकान मां वठी तो जा फिर मां पंहिंजे कुराड़िन खे कपड़ा धोण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अली पुट चङो तूं बशीर त पंहिंजो पुट हूंदे आयो आहे तूं ईंदो त बशीर पुट जी सिक हलंदी आहे तो मां अम्मा ख़बर पई आहे त बशू जाफ़र खान जे पुट खे अगवा कयो आहे ऐं उहो जाफ़र कमीणो पुलिस जे हथां तव्हांखे गिरफ़्तार कराइण थो चाहे अब हेॾी उमिरि आई आहे कॾहिं पुलिस दर ते न आई आहे जे दर पई आई त मोहन तव्हां फिकर न कयो मामा जेकॾहिं पुलिस ऐं जाफ़र अहिड़ी ग़लती कई त उन्हनि खे पछताइण जो मौक़ो कोन ॾींदुसि हिन जी इहा मजाल असांजे घर में बेशरम तोखे घर आए मेहमान जी इज्जत जी ख़बर न आहे कौन जी इज्जत कर दिया हे त मुंहिंजो दुश्मन जो पट दिया तुझो बशू मां तुंहिंजो दुश्मन न आहियां अड़े दुश्मन त तूं ऐं मुंहिंजो तूं त मुखबरी करे मुझे मथा बेले में पुलिस चढ़े तो तुझो नाम पाए लिखा न तो तू बेस न तो कुधो करे जे करे मुखे तो सा वेणो हो जी हाने तो बच्चू अकेलो ही कम करे हां तो सब न वठे हां पुलिस पथारो होश कर बशू होश कर तुझे ने हट गुरूर ऐं तकबर एतिरो नुक़सान पहुचायो आहे मां वरी चवां थो मुड़ पशु मुड़ मां मरां या पर कवड़ी बचवा जो तर पिटा न जाए बचवा जो तर हाय तो तुझे सामने अच जाए नता हया कर बचू शर्म कर तू इन अली गोरख को भिखारी जेको सवा तू अनी दो मां वो वक्त गुजरियो वक्त क्या हुयो ही वक्त यो ही वक्त अबाली गौर चौतान त ॾिठ गया रबाब वॼाईंदे वरे थिया ही मिठी ॿोली कोन ॿुधंदो पुट तव्हां बि करणु पियो पुट ईअं न थिए जो पुलिस छापो असांजी फिकर न कयो असांजो अलाह असां सां तव्हां जल्दी निकिरी वञो जल्दी निकिरी वञो हली इधर पुट पहिरें तोखे मूंखां वाइदो करिणो पवंदो त तूं होश खां कमु वठंदे जज़्बाती न थींदी ऐं जल्दबाज़ी न थींदी चाचा तव्हां मूंखे यकीन कयो मां हाणे ॿाहिरि न आहियां रहियो त पोइ ॿुध पुट हुनखे पाण छो के अखियुनि सां को धाड़े
पाण तुझे चाचे पंहिंजे भाउ वो लाश खंडे बंदे कायूं पई पाण वधीक तोखे जल्दी मां हिन सॼे मंज़र जो अखी ॾिठो शाहिद मां पंहिंजे अखियुनि सां सॼी कारवाई ॾिठी ओए बाबा इहा ॻाल्हि तव्हां पुलिस खे छो न ॿुधाई सूबेदार जाफ़र ख़ान जो ख़रीद कयल हो नुक़सान ग़रीब असांखे थिया अॼु मूंखे अॻ में ई शक हुयो पर मूंखे हाणे पक थी वई हाणे होशियार थी रहणो पवंदो छो रहता है ना वॾेरनि जा माण्हू मारिया आहिनि बचे बसि न गई हाल थिया आहिनि पशु त हिते घर में ई कोन आयो आहे जाफर खान जो कम करे बाजा मौत का दावत नहीं है मौत है हाने जाफर खान के खबर पहुंची तो बचवा जा हथियार में बदले गोली खाली ना है भाई खाली बशू जाफ़र ख़ान सुठो न कयो आहे वॾा पैगाम ॾिनो अथऊं त भाउ ॾेई ऐं पंहिंजी माउ वठी वञ पशु मूं तोखे चयो मूंखे तूं अगवा करे तूं पछताईंदे वॾा ही तूं छा कयो हाणे अमर जो छा थींदो बचवा जा हूंदे बचवा जी मां के कुछ न तो थी सके मां जमीन आसमान एक करे बाजी मां के आजाद कराई तुम बचवा जे हथियार में बदले गोली कदे भी खाली ना है भाई तो ना कुत्ते जो लाश खड़ी साबरपुर के चौक तो चले चो भले जाफर खान की खबर पवे तो बचवा दा सोते बाजी के दिया है जाफर कमीने जी आ मजाल जो मां भाग भरी के थाने ते गिन रहा है वो तो बचवा जी मां है वो सिर्फ बचवा जी मां न पर इन अली गोर जी भी मां वा जेस तई अम्मा के आजाद कराए उन इंस्पेक्टर के न मारिंदुस तेस तई मात करे कौन वेंदुस लगे तो हाणे हैदर ऐं सनम जो बंदोबस्त करणो ई पवंदो तव्हां सही था चओ था मूं बि लॻे थो त हैदर असां खां नफ़रत करे इहा नफ़रत वधी वण थिए उन्ही खां पहिरियां ई हिन जूं पाड़ूं पट करे छॾनि हा दा हुननि सां बि उहो हशर कजे जेको असां हुननि जे पीउ सां हिननि खे बि उहो ई मौत ॾींदासीं जेको हिननि जे पीउ खे ॾिनो हुसीं हाणे उहो वक़्तु ॿीहर मोटी आयो आहे इहो वरी कीअं दा हाणे पशु मां जे प्लान में को न को एक्शन ज़रूर कंदो ऐं उनजो फ़ाइदो असां वठंदासीं वाह चाचा साईं वाह ज़बरदस्त वाकई प्लानिंग इनाम ॾियण जहिड़ी ठाही अथव अॻियों खून तव्हांखे फॿी वियो पर असांजा खून तव्हांजी निड़ीअ हेठि न लहंदा
हाणे जेको तव्हां सां मां हशर कंदुसि उहो अचण जेको मां तुंहिंजे पीउ सां कयो। ऐं अॼु तव्हां पंहिंजे पीउ जी उहा तारीख़ दोहराई आहे। उन तारीख़ में तव्हांजे पीउ खे मां हमेशा हमेशा जे लाइ निंड ॾेई छॾी, मौत जी निंड। ऐं जेकी हाणे तव्हांखे मौत ॾींदुसि। वठी वञो हुननि खे। खबर ना है तो कोहर कच्चे तो शींहं जो हाँ फाड़े विझे। तू एॾो कमीनो निकिरंदे इहो मूं कॾहिं सोचियो बि न हो। हाणे जेको ज़लील करे तोखे मारींदुसि इहो कॾहिं न दुनिया न सोचो। कोहर कच्चे शींहं जो हाँ फाड़े विझे। बाबा मूंखे शक थी पियो। कहिड़ो शक थी पुट? अलीअ दर जो कल्ह खां मोबाइल बि बंदि आहे ऐं पाण बि गुम आहे। किथे जाफ़र ख़ान त कुझु न करे विधो? अलाह रहम कंदो पुट, ईअं नथो थी सघे। जे ईअं हुजे त पोइ छा कजे? पहिरियों पक कजे पुट त आहे छा। बाबा मां बि हवेली हलां, सनम खां पुछां ऐं तव्हां बि ॻोल्हा कयो। हा हा ईअं ई कयूं था। बशू साथन समेत हवेली ते हमलो करणो वञे। हाँ अब अली गोर बसू के रोक न त कहर थी वेंदो। तू घबराए ना मां बशू के ये करण
कोन ॾींदुसि दूर बदुआ कर मां बाक़ी पशुअ जा जेकॾहिं इरादा मिटीअ में न मिलायमि त मुंहिंजो नालो बि अली गौहर न आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वरी बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरत ईंदा आहिनि त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सूमर खुशी करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु वञो खोल खोल हिते अदा जुमन बशीर पुट जो पतो पियो त किथे आहे अदी धाड़ेलनि जो को बि ठिकाणो न हूंदो आहे कॾहिं किथे त कॾहिं किथे पोइ बि अदा मां आहियां सॼो साल गुज़री वियो आहे बशीर पुट घर में पेर ई न पातो आहे अदी अख़बार में लेख आयो आहे त बशू नाले धाड़ेल खे गोली लॻी आहे हाँ ईअं न चओ अदा अलाह मुंहिंजे बचड़े खे हयाती ॾे पर अदी हुनखे त का बि ग़लती कोन्हे त हुनजी का माउ आहे जेका सदाई हुनखे सारे थी पई अदा मुंहिंजे दिलि में केतिरा अरमान आहिनि त मां पंहिंजे बशीर पुट खे मोड़ ॿधा हथनि ते मेहंदी लायासि हुनजी कुंवार पंहिंजे अंगण ते ॾिसां अदी इहे अरमान हाणे पंहिंजे दिलि में दफ़न करे छॾे केरु ॾींदो बछू खे संग कंहिंखे पंहिंजी न्याणी कौड़ी आहे हाणे अदा घर में आयो न त हथ ॿधी चवंदी बांस त रूप पोशी छॾे ऐं गिरफ़्तारी ॾे पंहिंजी अलाए कंहिंजी नज़र लॻी वई अथसि केॾो न महिनती पुटु हूंदो हो तोखे चवंदो हो त मामा तूं ॿनी ते न ईंदो कर मां पाण ई सॼो कमु कंदुसि पर अॼु हू कातिल बणिजी वियो कातिल न अदा मुंहिंजे बचे खे कातिल न चओ अलाह कंदो पंहिंजे सही राह ते अची वेंदो न चओ मुंहिंजे बचे खे कातिल
संभाल जाए बशू। संभाल पाला काली गोरा, संभाल। ये पुलिस का नहीं होती। अली गोरा कहाँ सही पास बशू केड़ी मर में मुखबरी करे पुलिस रेड कराए सके तो मां बशू जे पिते जो वाक़िफ़ आया जंजी जम्मनी खबर हुजे उन जा दंदना निस्बा अज न बशू के जिंदा छडणो आ नरी पुलिस के जो तरीको और कच्चे दशिया जो हां फाड़े विजे वॾा असां तो चयो थे न अली गौर हमलो जरूर कराईंदो पर दुख इहो आहे पाण मारिया पुलिस को न माराया पछुआ जे साथ उनके मारो न तो आसान न है आने न रखता थे पुलिस अली गौर जा लाश करता अली गौर जा सही था चो सरदार बारूद हाणे खत्म थियण वारो आहे निकरण जी कयो वॾा अॼु असांजे चवण वठो निकरण जी कयो हरू भरू मारजी ॾींदासीं वॾा पुलिस के थे ॾेई निकरण ई था चओ वॾा अॼु असांजे चवण वठो निकरण जी कयो हरू भरू मारजी ॾींदासीं कोई जकी तव्हांजी मर्ज़ी पुलिस ॼाणे अली गौर ॼाणे अचो पोइ बशू याद रख जाए एक न एक ॾींहुं तुंहिंजे सीने में गोली कोहर ठोकींदो छो त कोहर कचे शींहं जो हां फाड़े विझे अचो सर मुंहिंजी तरक़ी वारो ख़्वाब अधूरो रहिजी सर लगे तो बई टोला निकरी आ फायरिंग बंद थी वई आ माना त अॼु बची निकरी जा न बई हुक्म कर लोटा तोखे घणा चक्कर चयो आहे मज़ाक न कंदो कर हाँ ठीक है आइंदा घणी ख्याल कबो ॿियो छा तकड़ी माण्हू कुझु सीरियस बि थिए
अम्मा तू खुश है? हाँ बाबा खुश था है ना मुझा बच्चा देर का पंहिंजे मुंहं ॾिसण लाइ मूंखे सेखारियो अथई बस अम्मा कहिड़ी आहे असांजी ज़िंदगी कॾहिं हिते त कॾहिं हुते पर इहा ज़िंदगीअ सां वेठा था वठूं मां मुझा बच्चा तूं सही थी वे बुखियो हूंदे मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां हा बशीर तू तो मुझे हिकिड़ो ई पुटु आहे मुंहिंजा अरमान मुंहिंजे दिलि में ई रहिजी विया तूं मूंसां ईअं छो कयो तूं ईअं छो कयो काश ईअं न करे हा होश कयो जाफ़र खान होश कयो ही तव्हां छा पिया चओ ईअं कॾहिं नथो थी सघे छो नथो थी सघे मुंशी कहिड़ी कमी आहे मुंहिंजे भाउ में तुंहिंजा त भाग खुलिया तूं त ख़ुशि नसीब आहे जो असांजो तूं मिट सॾबे जाफ़र खान अगरि तव्हां मूंखे पंहिंजो मिट बनाइणु चाहियो था ऐं पंहिंजे बराबरि करणु चाहियो था त पोइ मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो शर्त आहे तुंहिंजो शर्त बिल्कुलु आसान आहे ॾे वठि कयो मूंसां गैरत बकवास बंद कर गैरत मुंहिंजी इहा मजाल जो तूं असांखे गारियूं ॾींदो बता हिनखे क्या गाला फुटल है बंद करो दी इधर किसे भाई बस यार आशिक कमदार है जमादार चेपो तुम बेचारा से रखम बेचारा से को मैं तो पादर रहता इस चक्कर में छो भला यार हूं तो ना छो था पड़न बस यार आशिक जमादार है कमदार चोरी पिया जे करे बेचारा से को मैं तो पादर रहता इस चक्कर में खबर ही नहीं पाए मुसाए मुझे कदा सा अलाए करी दुश्मनी तर पर यार बी खबर बुधी थई तकड़ में वरी केड़ो चैनल ॾिसी आयो हां अरे चैनल न जरे गड रूबरू ॾिसी आयो तकड़ में हाणे ॿुधाई देवी साए साए साह कढ में अरे फोटा कॾहिं खां मुड़ुसु माण्हू थियो आहे अहिड़े असांखे सलाम ई नथो करे तर साईं मां त तव्हांखे ॾिठो बि न पोइ सलाम करो कया तकड़ में भोतार बाबन हिननि जी त तव्हांजे मथां बाबा अख ई कोन थी ॿुधे अख बोतारा पाण त ॾींहं में 10 दफ़ा मिलूं पिया पोइ हर हर सलाम छो कयूं अरे तूं कॾहिं खां मुड़ुसु माण्हू थी वियो आहे लानत तव्हांजी ज़िंदगी ते अरे तव्हांखे कंहिं खूह जे कारे पाणी में ॿुॾी मरण घुरिजे हा हिकिड़े वात ॻाढ़े छोरनि जे हथां दलील थी मूं वटि पहुतायो वात ॻाढ़ा किथे हा बाबा वात ॻाढ़ा किथे हा त कुहा कुहा बाबा मूंखे त ईअं पुछऊं जीअं उठ पतण ते पुटबो आहे ॿुॾी मरण घुरिजे कमदार तोखे ॿुॾी मरण घुरिजे थक कर तुंहिंजी ज़िंदगी ते मां तव्हांजो प्लान कंदुसि चौंक ते बीहारे
उन्हनि जा मथां फाड़ाईंदुसि। ना जाबिर ना, उन्हनि सां मां अहिड़ो हशर कंदुसि जो उन्हनि जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। हेलो सूबेदार साहब, ॿ टे छोरा हुननि खे मोचड़ा अहिड़ा हणजो धून सुॼाए विझनि। होच ठिकाने ते आयो? बाबा बेवाण जी भी मूसा विड़ो भी मूसा था। मुंहिंजी भी फरियाद है जाफर खान वारनि जे खिलाफ, मुंहिंजी भी फरियाद दाख़िल कयो, न त मां अदालत जो दरवाज़ो खड़काईंदुसि। माना त तुंहिंजे दिमाग़ मां अञा हवा नाहे निकिती। संतरी सचू त खणी ॾे। सूबेदार मां आशिक जी ज़मानत ॾियां थो, तव्हां आशिक खे आज़ादु कयो। पर हिन खे त तव्हांजे चाचे ई ॿधायो आहे। सूबेदार साहब इहो असांजो ज़ाती मसइलो आहे। ठीकु आहे, असांजे लाइ ॿई अखियूं बराबरि। परदेसी तू ॾाढा ॾींहं लाता, तोखे मुंहिंजो ख्याल बि न आयो। चरी मां धाड़े मूंखे कहिड़ी ख़बर इश्क जी, बस दिल मजबूर कयो तोड़े हलियो आयुसि। किथे मूंखे विसारे त न वेंदे न। ए नाज़ परी, मां इश्क में अंधो थी तोसां मिलण आयो। बशीर हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ त कोन थींदे? नाराज़ आई मां तोखां? चरी तू हिकु ॻाल्हि न बल्कि 1000 ॻाल्हियूं कर। अरे ॾोह छॾे गिरफ़्तारी छो न थो ॾी? ज़ुबैदा ईअं मां ज़रूरु कंदुसि, पर जाफ़र खान जे मरण खां पोइ। बशू तू चौतरफ पुलिस जे घेरे में आई, सुठो तई त पेश पव। ज़ुबैदा जल्दी कर, तू निकलण जी कर, बाक़ी मां हिन सां मुंहुं ॾियां थो। जल्दी कर, निकिर तू।
बशीर पुट त मूंखे जीअर ई मारे छॾियो आहे। तूं छो अम्मा जिंदगीअ खां एतिरी बेज़ार आहीं छा? मुंहिंजा बच्चा तूं तो पंहिंजे मुंहुं ॾिसण लाइ बि मूंखे सिकाए छॾियो आहे। काथे हुए? रो न अम्मा, रो न, न रो। मूंखे रोअण वारनि खां सख़्त नफ़रत हूंदी आहे, सख़्त नफ़रत हूंदी आहे। तूं मां मिलण आयो आहीं वेहण। मामा आस्ते ॻाल्हाए, आस्ते ॻाल्हाए। न त हे बि थे अदा न वण मुंहिंजे बच्चे सां। हाणे त आयो आहे पगड़ी वेही मां सिक त लायांसि पंहिंजे बच्चे मां। या मां खां पोइ तेरनि रखी ॾिनो आहे मत अदा छॾेसि पुट बशीर तूं वेह त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। न मां न, मां मानी खाई आयो आहियां, पर तोखे मां इहो ॿुधाइण आयो आहियां त मुंहिंजो अली गोर सां हाणे को बि वास्तो न आहे, को बि वास्तो न आहे। अली गोर मुंहिंजो सॻो पुट त न आहे, पोइ बि मूंखे माउ वांगुरु भाईंदो आहे। त पोइ ठीकु आहे मां, अॼु खां पोइ तूं अली गोहर जी माउ सॾाइजांइ। मां तुंहिंजे लाइ मरियुसि, मरियुसि तुंहिंजे लाइ मां मरियुसि। वरी कहिड़ो जहिड़ो आहे त अलाए बस की जा पिया था पूरा कयूं। त पोइ ठीकु आहे, भले मरो, मां वञा थो मां। बशीर पुट, ओ बशीर, ओ मुंहिंजा बच्चा बशीर, ओ क्या ॾिसो, ओ मुंहिंजा बच्चा बशीर, ओ अब्बा बशीर, ओ मुंहिंजा बच्चा। जाफर खान अली त तव्हांखे गाह ई कोन थो विझे ऐं हर वक़्तु मुखालफ़त पियो कयो। इहो छोरो मूंसां छा मुक़ाबिलो कंदो? सूबेदार सिर्फ़ वक्त जो इंतज़ार कर, वक्त जो। मुक़ाबिलो त हिन जो पीउ बि न करे सघियो अव्हां सां। हा दा साईं, हाणे हुनजो कुझु कजे, सफ़ा गिचीअ में पइजी वियो आहे। हा दा हुनजो जल्दी बंदोबस्तु करणो पवंदो। बंदोबस्तु त मां हुनजो अहिड़ो कंदुसि। छा सोचियो अथव जाफर खान? असांखे बि त ॿुधायो। इहो वक्त ॿुधाईंदो। हमदार जी बाबा साईं। तूं सूबेदार खे पंहिंजी अमानत ॾेई छॾ। हाज़ुर बाबा साईं, मां हींअर ई हुनजे हवाले थो कयां। वॾा लॻे थो त कार में जाफर खान वारनि जो को माण्हू आहे। इन जी माना त अॼु पलांत जॾहिं आहे। अचो मूंसां।
कर वाह असा बेगुनाह आहियूं अब मां त सफ़ा बेॾोही आहियां ओ बा अबा अल्लाह जे वास्ते असांखे माफ़ कर बाबा ओ बाबन ला बाबा ला न त पाण सां गॾु मूंखे बि माराईंदी बाबा ला हाणे ख़बर पवंदी जाफ़र खान खे त कीअं फिटाइबो आहे कंहिंसां ओ बा मियां मोहम्मद बशीर अबा मूंखे कुझु बि न कजां अबा मां त मिड़े ईअं लूस ते आहियां बा लूस ते ताक़त हुई जे त ही थी वठेसि वठेसि की जीअं मोलाहेसि अरे लो गाड़ीअ मां ओ बा कसम थी ख़ुदा जो कसम थी पंहिंजे मुर्शिद जो मुंहुं मां हथ कढ न त ख़ुदा जो कसम आहे मां हिते वॾो गंद कंदुसि साईं वॾो गंद बकवास बंद कर बचा तक में हलो भाई चल पाजा पी वडे रखे भोतार अकनवास 8 कलाकनि जी मोहलत ॾियां थो सिर्फ़ 8 कलाकनि जी 8 कलाकनि जे अंदर में जेकॾहिं तूं मुंहिंजे भाउ खे न छॾायो त तुंहिंजे कुल्हे ते इहे सजायल फूल तुंहिंजे कुल्हे ते न रहंदा मां पूरी कोशिश करियां थो त चो तरफ़ कड़ो चढ़ायां सूबेदार साहब मां हिकिड़ी सलाह ॾियांव जेकॾहिं वठो त हा चओ सूबेदार साहब तव्हां त 8 कलाक था चओ 8 कलाक पर बशू बाबर खे 1 कलाक में छॾींदो 1 कलाक में इहो वरी कीअं बशूअ जी माउ खे थाणे ते वठी हाणे पोइ शर्त रखोसि त बाबर ॾेई वञ ऐं मां वठी वञ उन कुराड़ीअ कहिड़ो ॾोह कयो तूं चुप कर इन फॉर्मूले खे बि आज़माए ॾिसां ख़बर ॿुधो कहिड़ी ख़बर आंदी अथई बशू जाफर जे भाउ खे अगवा करे इहा त ख़ुशीअ जी ख़बर आंदी अथई न नी गोर उन सां गॾु हिकु ॾुख जी ख़बर बि आहे उहा वरी कहिड़ी जाफर भाउ जी आज़ादी लाइ बशू जी माउ खे गिरफ़्तार करण लाइ तयारु थी वियो छा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बशूअ जी माउ खे मां पंहिंजी माउ सम्झंदो आहियां जेकॾहिं जाफर उनखे गिरफ़्तार करायो त मां इहा दुनिया साड़े खाक करे छॾींदुसि छो त अली गौर कचे त शींहं जो हां भाड़े विझे पोइ असांजे लाइ को हुकुम सरदार सरदार असां हटण वारनि में न आहियूं सरदार जीअं चवंदो उएं थींदो सरदार सां हर वक़्तु तयारु आहियूं तव्हां सभु हिते हुजो जेकॾहिं सभु गॾिजी हलंदासीं त दुश्मन खे शक पइजी वेंदो तंहिं करे मां अकेलो थी थो अचां अली पुट चङो जो तूं बशीर त पंहिंजो पुट हूंदे आयो आहे तूं ईंदो
त बशीर पुट जी सिक हलदी ऑटो मां। अम्मा ख़बर पई आहे त बशू जाफ़र खान जे पुट खे अगवा कयो आहे ऐं उहो जाफ़र कमीणो आहे। पुलिस जे हथां तव्हांखे गिरफ़्तार कराइण थो चाहे। अब हेॾी उमिरि आई आहे कॾहिं पुलिस दर ते न आई आहे। जे दर पई आई त मोह तव्हां फिकर न कयो मामा। जेकॾहिं पुलिस ऐं जाफ़र अहिड़ी ग़लती कई त उन्हनि खे पछताइण जो मौक़ो कोन ॾींदुसि। हिन जी इहा मजाल असांजे घर में बेशरम तोखे घर आए मेहमान जी इज्जत जी ख़बर न आहे। कौन जी इज्जत कर दिया हे तुम मुझो दुश्मन जो पट दिया तुझो। बशू मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। अड़े दुश्मन त तूं आहीं मुंहिंजो तूं। पुलिस सां मुखबिरी करे मुंहिंजे मथां मेले में पुलिस चढ़े तो तुझो कारनामा है न त तू बेस न तो खुद हो करे। जेकर मुखे तसा वेहणो हुजे हा न त बच्चू अकेलो ही कम करे हा। न वठे हा पुलिस पथारो। होश कर बशू होश कर। तुझे ने हट गुरूर ऐं तकबर एतिरो नुक़सान पहुचायो आहे। मां वरी चवां थो मुड़ बशू मुड़। मां मरां या न पर खबर भी बचवा जो तर पिता न जाई बचवा जो तर आई तो जे सामने अच जाए न त हया कर बसू शर्म कर। तू इन अली गोरख को धिकारी जेको सवा तू आनी दो। मां वो वक्त गुजरियो वक्त यो ही वक्त अबाली गौर चौतान त रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरे थिया। ही मिठी ॿोली कोन ॿुधंदो पुट। तव्हां करणु पियो पुट। ईअं न थिए जो पुलिस छापो। असांजी फिकर न कयो। असांजो अलाह असां सां। तव्हां जल्दी निकिरी वञो जल्दी निकिरी वञो। हली इधर पुट। पहिरें तोखे मूंखां वाइदो करणो पवंदो त तूं होश खां कमु वठंदे जज़्बाती न थींदो ऐं जल्दबाज़ी न थींदो। चाचा तव्हां मूंखे यकीन कयो मां हाणे ॿाहिरि न आहियां रहियो। त पोइ ॿुध पुट हुनखे पाण छो पंहिंजे अखियुनि सां को धाड़े पाण तुंहिंजे चाचे पंहिंजे भाउ को लाज खंडे बंदे कायूं पई वधीक तोखे जल्दबाज़ी मां हिन सॼे मंज़र जो अखी ॾिठो शाहिद मां पंहिंजे अखियुनि सां सॼी कारवाई ॾिठी। पोइ बाबा इहा ॻाल्हि तव्हां पुलिस खे छो न ॿुधाई? सूबेदार जाफ़र खान जो ख़रीद कयल हो। नुक़सान वरी असांखे थिया। चाचा मूंखे अॻ में ई शक हुयो पर मूंखे हाणे पक थी वई। हाणे होशियार थी रहणो पवंदो। छो रहता है ना विश्व वडेरनि जा माण्हू मारिया आहिनि। बचे बस न गई हाल थिया आहिनि। पशु त हिते घर में ई कोन आयो आहे।
खान जो कम करे बाजा मौत तक दावत नहीं है मौत तक है हाणे जाफर खान के खबर पहुंची तो बचवा जा हथियार में बथल गोली अटे खाली ना है भाई खाली बशू जाफर खान सुठो न कयो आहे वॾा पैगाम ॾिनो अथऊं त भाउ ॾेई ऐं पंहिंजी माउ वठी वञ बशू मूं तोखे चयो मूंखे तूं अगवा करे तूं पछताईंदे वॾा ही तूं छा कयो हाणे अमर जो छा थींदो बचवा जा हूंदे बचवा जी मां खे कुछ न तो थी सके मां जमीन आसमान एक करे बाजी मां के आजाद कराई तुम बचवा जे हथियार में बदल गोली कदे भी खाली ना है भाई तो आने कुत्ते जो लाश करी काबरपुर के चौक तो चले सो जरे जाफर खान की खबर पवे तो बचवा दा सौदेबाजी के हथ दिया है जाफर कमीने जी हा मजाल जो मां भाग भरी के थाने ते गिन रहा है वो तो बचवा जी मां है रे वो सिर्फ बचवा जी मां न पर इन अली गोर अजीब मां वा जेस तई अम्मा के आजाद कराए उन इंस्पेक्टर के न मारिंदुस तेस तई माठ करे कौन वेंदुस लगे तो त हाणे हैदर ऐं सनम जो बंदोबस्त करणो ई पवंदो तव्हां सही था चओ था मूं बि लॻे थो त हैदर असां खां नफ़रत करे इहा नफ़रत वधी वण थिए उन्ही खां पहिरियां ई हिन जूं पाड़ू पटे पट करे छॾनि हा दा हुननि सां बि उहो हशर कजे जेको असां हुननि जे पीउ सां कयो हिननि खे बि उहो ई मौत ॾींदासीं जेको हिननि जे पीउ खे ॾिनो हुसीं हाणे उहो वक़्तु ॿीहर मोटी आयो आहे इहो वरी कीअं दा हाणे पशु माउ जे पलांद में को न को एक्शन ज़रूर कंदो ऐं उनजो फ़ाइदो असां वठंदासीं वाह चाचा साईं वाह ज़बरदस्त वाकई प्लानिंग इनाम ॾियण जहिड़ी ठाही अथव अॻियों खून तव्हांखे फॿी वियो पर असांजा खून तव्हांजी निड़ीअ हेठि न रहंदा हाणे जेको तव्हां सां मां हशर कंदुसि उहो हशर जेको मां तुंहिंजे पीउ सां कयो ऐं अॼु तव्हां पंहिंजे पीउ जी उहा तारीख़ दोहराई आहे उन तारीख़ में तव्हांजे पीउ खे मां हमेशा जे लाइ निंड ॾेई छॾी मौत जी निंड ऐं जेकी हाणे तव्हांखे मौत ॾींदुसि वठी वञो हुननि खे
ख़बर ना है तो गोहर कच्चे तो शींहं जो हाँ फाड़े विझे तूं एॾो कमीनो निकिरंदे इहो मूं कॾहिं सोचियो बि न हो हाणे जेको ज़लील करे तोखे मारींदुसि इहो कॾहिं न दुनिया न सोचियो गोहर कच्चे शींहं जो हाँ फाड़े विझे बाबा मूंखे शक थी पियो कहिड़ो शक थी पुट? अलीअ दर जो कल्ह खां मोबाइल बि बंदि आहे ऐं पाण बि गुम आहे किथे जाफ़र ख़ान त कुझु न करे विधो अलाह रहम कंदो पुट ईअं नथो थी सघे जे ईअं हुजे त पोइ छा कजे पहिरियों पक कजे पुट त आहे छा बाबा मां बि हवेली हलां सनम खां पुछां ऐं तव्हां बि ॻोल्हा कयो हा हा ईअं ई कयूं था बशू साथियों समेत हवेली ते हमलो करणो वञे छा अब अली गोर बसू के रोक न त कहर थी वेंदो तूं घबराए ना मां बशूअ खे ईअं करण कोन ॾींदुसि तूं रुॻो दुआ कर मां बाक़ी बशूअ जा जेकॾहिं इरादा मिटीअ में न मिलायमि त मुंहिंजो नालो बि अली गौहर न आहे
छॾियो मूंखे मां चवां थी छॾियो मूंखे छॾियो चवां तो चुप कर हालत छॾियो मूंखे मां मरण पसंदि कंदसि तोसां हरगिज़ न आदसि हले तो तुझा रूह भी सभी जिस्म सां गॾु जिस्म सां हल सभी जिस्म सां गॾु नवीन दे गई रात पोजीशन संभालियो नवीन दे गई रोडे संभाल के बांध के नवीन दे जाफर अज केडो बेवसी मुझे अॻियां दिल त चवे थी त हिन हथियार जो समूरो बारूद तुंहिंजे सीने में ठोके छॾियां पर तो जड़े कमीने ज़लील लाइ इहा सज़ा तमाम थोरी आहे अञा जेकॾहिं का ॿी सज़ा हुजे हा उहा ॾेई पोइ तोखे मारियां मरण लाइ तयार थी वञ रे ॾिसो हिन जो अशर ही वॾेरा पाण खे मोतबर सम्झंदा आहिनि
जॾहिं ज़मीन ते पैर रखंदा आहिनि त सम्झंदा आहिनि त हीअ धरती असांजी आहे। पर यादि रखो, हीअ धरती असां सिंधी ग़रीब माण्हुनि जी आहे। हिन धरतीअ ते जेको बि ॾाढ कंदो उनजे सीने में सिधियूं गोलियूं हणंदासीं। सिधियूं गोलियूं, सिधियूं गोलियूं। छॾियो बचाओ, छॾियो मूंखे। मां चवाई तो चुप करे हलो। छॾियो मूंखे, मां चवां थी छॾियो, बचाओ, छॾियो मूंखे। अली गोरा बशू असांखे दुश्मन समझी मुंहिंजी भेण खे खणी वियो आहे। न न बशूअ जी इहा मजाल अली गौर जे हूंदे को बि बेग़ैरत कंहिं बि न्याणीअ खे अॻुवान नथो करे सघे। अॼु हिन धरतीअ ते या बशू रहंदो या मां रहंदुसि। मां अचो, छॾियो मूंखे, मां चवां थी छॾियो, बचा। बशू, बशू। मां चवां थी न ॻोठ जी न्याणीअ मां हथ कढ। ना मां ना ना, हे मुंहिंजा दुश्मन जी थी आहे, दुश्मन जी बलाद आहे तुंहिंजी इज़त जो। जाफर खान तोखे थाणे ते घुरायो न मां, इहा उनजी सज़ा आहे, उनजी। न बशू न, तू भुलियल आहे, ये खुद मजलूम आहे। ना मां ना ना, इहा बि उन ज़ालिमनि जे टोले मां आहे, टोले मां। मां हिनखे न छॾींदुमि, न छॾींदुमि। बशू, ये ॻोठ जी इज़त आहे, तोखे त औरत जी इज़त जी परवाह ई न आहे। तोखे मां ईअं करण न ॾींदसि। तू ज़िद त न लथे न त तोखे मां गोली हणंदसि। तू अम्मा दुश्मन जे धीउ जे करे तू पंहिंजे पुट खे मारी दी, पुट खे। हीअ दुश्मन जी हुजे या सॼण जी, न्याणीअ जो मान मथां हूंदो आहे बशू। न मां न न, जंहिं करे तोखे गोली हलाइणी आहे न, हिन पुट खे त हलाए गोली, हलाए गोली। बचाओ, बचाओ। पर मां हिनखे न छॾींदुमि, मां न छॾींदुमि। बशू। अच्छा मां पंहिंजे हिन ज़ालिम पुट खे सीने सां लाहे मुंहिंजी अम्मा। अम्मा न बशो, अच्छा न बचो। बशू न, वो तुझे दुश्मन जी धी न, पर ॻोठ जी मज़लूम न्याणीअ। अली छा साबिर खान मज़लूम हुयो? साबिर खान के मनसूबे सां जाफर खान मारियो हो, ऐं तव्हांजे दोस्त खे बि साबिर खान में पर जाफर खान मारियो। जाफर साबिर के मारे विधो,
त जीअं शक असांजे तरफ़ अचे आई तो बिना सोचण सम्झण जे सरदार खे मारे विधो। अजी तो यार मां वाकई ज़ालिम आया, मां कहारी आया, मां कातिल आया। यार मां ॾाढा ज़ुल्म कया आहिनि ऐं मूं ज़ालिम जो अंजाम इहो ई हुयो यार, इहो ई हुयो। मूं जहिड़े पापनि खे इहो ई मरणु घुरिजे। यार मूं त तुंहिंजी यारीअ ते शक कयो। मूंखे माफ़ कजां अलीगढ़, मूंखे माफ़ कजां मिठड़ी अम्मा, मुंहिंजी जीजल अम्मा। मूं बि तोखे ॾाढा सूर ॾिना आहिनि अम्मा, मूंखे माफ़ कजांइ मुंहिंजी अम्मा, मूंखे माफ़ कजांइ। ऐं चइजांइ सिंध जे अमड़नि खे त मां जहिड़ा ज़ालिम कहारी पुट न जड़नि अम्मा, न जड़नि। बाबा लॻे थो त सॼणनि में ख़ैर न आहे। न बशू न, अरे जहिड़ो तहिड़ो हुए पोइ बि मुंहिंजे जेल जो संदरो हुए। अॼु मूंखे चोरो चुरो कई वञे वे। अम्मा बस अम्मा बस, जेको तकदीर में लिखियल हूंदो आहे न उनखे केरु मिटाए नथो सघे।